सिंध हाई कोर्ट वफाकी हुकूमत के तकरारी केनालनि ते वधीक कम खां रोके छॾियो। केनालनि जी ॾावत लाइ पाणी जी दस्तियाबी बाबति इरसा जे सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी। सिंध हाई कोर्ट में सिंध मां इरसा जे मेंबर जी मुक़ररी न थियण ख़िलाफ़ तोहिं अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी। पाणी वारी वफाकी वज़ारत एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जे सेक्रेटरियुनि खे तोहिं अदालत जा नोटिस जारी। छो न पाणी वारी वज़ारत जे वफाकी सेक्रेटरी इनामुल्ला धारेजो खे अदालत में घुरायो वञे। अदालत जा रिमार्क्स। वफाकी हुकूमत 12 मई 2017 जे सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे नज़रअंदाज करे इरसा में सिंध जो मेंबर मुक़रर न कयो आहे, जेका अदालती हुकूमत जी भनकड़ी आहे। इरसा 24 जनवरी 2024 ते चोलिस्तान ऐं थल केनाल फेज़ 2 जे ॾावत लाइ पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट पिणु जारी कयो। इरसा जी जोड़ गैर क़ानूनी आहे। बैरिस्टर ज़मीर घुमरो जा दलील। इरसा पारां केनालनि जे ॾावत लाइ पाणी जी दस्तियाबी जो जारी कयल सर्टिफिकेट गैर क़ानूनी आहे। अदालती हुकुम ते इरसा सर्टिफिकेट ते को बि केनाल न ठहंदो। CCI जे फ़ैसिले ताईं केनाल ठाहिण गैर क़ानूनी आहे। सिंध हाई कोर्ट इरसा सर्टिफिकेट जी बुनियाद ते केनाल जो कम रोके छॾियो आहे। अदालत इरसा जे पाणी दस्तियाबी वारे सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी कयो। पीपल्स पार्टी सीनेटर बैरिस्टर ज़मीर घुमरे ऐं ॿिनि जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो वफाकी हुकूमत सिंध खे बाईपास करे रही आहे। ज़रूरत पई त केनास मामले ते वफाकी हुकूमत जी हिमायत ख़त्म कंदासीं। 1991 वारे पाणी मुआहिदे ते बि एतिराज़ आहिनि। सिंध जे आपाशी खाते वज़ीर याम खान शोरो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि हिमायत सिंध हाई कोर्ट जो इरसा तरफ़ां जारी कयल सर्टिफिकेट ते अमल रोकण जो फ़ैसिलो तारीख़ी अॻुभराई आहे। फ़ैसिलो सिंध जे मौक़िफ़ जी तस्दीक़ करे थो। इरसा में सिंध जी नुमाइंदगी जी मुक़ररी जो केस दुरुस्त साबित थियो। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ हो त इरसा में सिंध जो मुस्तक़िल मेंबर हुजणु घुरिजे। अॼु अदालत इन मौक़िफ़ खे दुरुस्त तस्लीम कयो आहे। सिंध जे वज़ीर आला तरफ़ां ज़हीर हैदर शाह जे इरसा में सिंध जे मेंबर तौर मुक़ररी लाइ जेको ख़त वफ़ाक़ी लिखियो वियो आहे, वफ़ाक़ उन ते फ़ौरी तौर अमल करे नोटिफिकेशन जारी करे। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं, मुज़ाहिरा ऐं धरणा। केनालनि ख़िलाफ़ पिंगरियो में शटर बंदि हड़ताल, सभई शहरनि जी रैली ऐं धरणो। वारे में शागिर्द हिताची सॾ ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि जो मुज़ाहिरो ऐं फाज़िल राहुल चौक ते धरणो। टंडो गुलाम हैदर में मीरपा स्टॉप खां रोगियाबा स्टॉप ताईं एहतिजाजी रैली। पको में वकीलनि, सियासी समाजी अख़बारनि ऐं आबादकारनि जो मुज़ाहिरो। कलोई में सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ शागिर्दनि जी रैली ऐं धरणो। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस कुछ इतला ते DI खान जे इलाइक़े तकवाड़ा में ऑपरेशन कयो। मारिजी वियल दहशतगर्दनि में कमांडर शीरीन भी शामिल। धमाकेदार मादो ऐं हथियारत मारिजी वियल ख़ाजी शीरीन दहशतगर्दीअ जे वारदातनि में मुलविस हो। हाई कोर्ट जे इख्तियारनि में मुदाख़लत नथा करे सघूं। सुप्रीम कोर्ट 9 मई बाबति केस में ATC रावलपिंडी जे जज खां केस मुंतक़िली जूं अपीलूं मोकिलाए छॾियूं। लाहौर हाई कोर्ट पारां प्रोसिक्यूटर जनरल पंजाब ते लॻायल 22 लख रुपया ॾंड बरक़रार। सुप्रीम कोर्ट जो चमड़ा हित हाई कोर्ट जो फ़ैसिलो प्रोसिक्यूटर जनरल ऐं ATC जज जे कैरियर ते असरअंदाज़ न थींदो। चीफ जस्टिस हाई कोर्ट खे समूरो सुबुह हलाइणो हूंदो आहे। हुन खे जज ख़िलाफ़ रेफरेंस ते हुकूमत खे पैगाम ॾियणो हो। मलीर में स्टील मिल मुलाज़िमनि जी बारी लाइ मुज़ाहिरो ऐं रैली। रेलवे ट्रैक ते धरणो। एहतिजाज दौरान पोरे तकवां दिल जो दौरो पवण सबबि फौत। एहतिजाज कंदड़नि मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ वेंदड़ ट्रेन्स खे रोके वरितो। स्टील मिल मज़दूर ग्रैंड अलायंस स्टील टाउन एक्शन कमेटी पारां एहतिजाज कयो पियो। पौरियतनि जी हुकूमत स्टील मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी, बरतरफ़ पौरियतनि जी बहाली जो मुतालबो।
कंबर बरसा चांडिया बिरादरी जी विंदरन में छेड़ो एक जणो कतल 4 ॼणा ज़ख़्मी। वोट वाहिद बख्श चांडियो में फसल जी बेल तां छेड़ो थियो। फारिग में मुमताज़ उर्फ भुट्टो नूरियानी चांडियो मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फारिग मंद कराई। मक़तूल जो लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। उरड़ी वेचो दबथाणी जद में हथियारबंदन हथा नौजवान कतल। अणसुञातल हथियारबंदन अली हसन पठान के गोलियों हणी कतल करण बाद फरार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार मारवी थई।